अब्दुल्लाह जे बचड़े महबूब मुहम्मद करीम दे अम्मा आमिना जे लाल दे हलो छो त सभिनी चयो ॿिए ॾे वञो पर मुंहिंजो मुस्तफ़ा ये कोन चवंदो मुंहिंजो मुस्तफ़ा यार रिझाए ॾींदो जॾहिं तमाम मखलूक मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आॾो ईंदी मुंहिंजो मुस्तफ़ा ये कोन चवंदो त इज़हबू इला गैरी कंहिं ॿिए ॾे वञो मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाईंदो फिक्र न कयो मां थो रब खे राज़ी कयां ऐ मुझा दोस्त अजीज मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात पाजी पाक पेशानी के सजदे में रखी करे सुबहान रब्बियल आला अल्लाह जी हमदो सना करण जेला मुझो मुस्तफ़ा पाजी पेशानी सजदे में रखंदो एदा मुझो मुस्तफ़ा सजदो कंदो रहमतल लिल आलमीन सजदो कंदो ओडा रब्बुल आलमीन ऐलान कंदो या मुहम्मद इरफा रसक मुझो बेनियाज रब ऐलान कंदो ऐ मुझा महबूब पांजी पेशानी त मथे खण जडे मुझो मुस्तफ़ा मथे खणदो रब चवंदो सल तूती मुझा मुस्तफ़ा अज घुरंदो वञ त तुंहिंजो रब तोखे ॾींदो वञे तोखे ख़बर आहे त मुझो मुस्तफ़ा छा घुरंदो चवंदो मुझा मौला ओ मुझा मौला इन गुनहगार उम्मत जी पारत थई तो मुझो रब फरमाइंदो ओ मुझा महबूब ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब जह जे बिन दिल में दुनिया जे अंदर जव जे दाणे जेतरो ईमान हुयो अज मुस्तफ़ा छो त नेकोकार त अगे ही जन्नत में विया हलिया आबिद जाहिद वली गौस कुतब तविया टोला बचा गुनहगारन जा रब चवंदो महबूब जे जे न दिल में जव जे दाणे जेतरो भी ईमान हुयो मुस्तफ़ा तो जे करे उनके मुआफ कयो जन्नत दे मोकलींदो वई कंहिंजे ला हुकुम थींदो चो जंहिंजे दिल में ॻाल्हायो जंहिंजे दिल में जव जे दाणे जेतरो मुझो करीम मुस्तफ़ा गोले उन्हनि खे जन्नत दे मोकलींदो ॾिसंदो अञा गंज वेठा हन वरी सजदे में सुबहान रब्बियल आला मुझो बेनियाज रब मुझो सुनो करीम रब पांजे महबूब के सागियो चंदो या मुहम्मद इरफा रसक ओ मुझा महबूब सजी जिंदगी मक्के मदीने में सजदा दिनई अरशन ते फरशन ते मुझा महबूब जबलन में वेही करे भी मां रब जे हमदो सना कयई ट्रे ट्रे डी पांजे पेट के पत्थरड़ा बदीब मुझा मुस्तफ़ा तो सजदा कया वणन जा पन खाई भी तो मां रब खे याद कयो अज मुझा मुस्तफ़ा पांजी पेशानी मथे करो घुरंदो वञ तुझो रब ॾियण में देर को न कंदो मुझा मौला दाणे जेतरा तव्या अन्या वलरड़ा बीठा थई रब चौदो महबूब अध दाणे जेतरा भी मोकिल वरी अध दाणे जेतरा वरी हुजूर सजदे में वरी रब ऐलान कंदो महबूब जवजो चौथे दाणे जेतरो चौथे हिस्से जेतरा व्या हलिया वरी मुझो मुस्तफ़ा ऐलान वरी मुझो मुस्तफ़ा सजदे में चौथों दफो सजदे में रब चौदो जे के वारी जे दाणे जेतरो ईमान उन के भी मोकिल उहे वीदा अन्या भी बचंदा वरी मुझो मुस्तफ़ा सजदे में रब फरमाइंदो महबूब जह शौक सा इश्क मोहब्बत सा तो महबूब जो कलमो पढ़ी मां अल्लाह जे वहदानियत जो इकरार कयो तो दिलबर ते दुरूद पढ़ियो यार उनके भी जन्नत दे मोकले छे ऐ मुसलमान गौर तकर एकड़ो जुमलो चवा बहराड़ी जो माहौल इन करे उनन लफ्जन में चवा अल्लाह साईं हिकड़े दफे सा चई छडे हां त महबूब हड़नी के मोकल जन्नत में
अल्लाह जानो देर तक को न हुई ना था अल्लाह मोकले सके पियो लेकिन अल्लाह बार बार हुजूर के मौके दिनो हुजूर सजदो करे वरी पेशानी मत रब चे त हबीब मुजा महबूब पंजो चेहरो मथे कर मुजो मुस्तफा चेहरो मथे कर रब चे माफी वरी हुजूर चेहरो हेठ करे वरी रब चे महबूब पेशानी मथे कर हुजूर चेहरो मथे करे वरी रब चे माफी आखिर मामलो छा हो जो महबूब चेहरो हेठ करे रब चे महबूब मथे कर वरी माफी सिंधी सौलिय में चवा अल्लाह बुधाए रहो ओ मोहब्बत करण वारा जदे तू मोहब्बत में शादी करे पांजे महबूब के घर में वठी इंदो आ पांजे कुंवार के घर में वठी इंदो आ यकीनन तो सा उन जो प्यार तू जो उन सा प्यार होंदो आ आडो वेही करे चवंदो हई त ओ मुझे जिंदगी जा रफीक पांजो चेहरो त थोड़ो देखार ए गुंड तो मथे खण जदे वो गुंड मथे खणदो आ त उन के को सोनी मुंडरी दींदो आ को जमीन जो एकड़ दींदो आ को गाड़ी दई छडींदो आ को मिल्कियत दींदो आ पांजे हाल आहर दींदो आ रब बुधाइण तो चाहे दुनिया जे मोहब्बत करण वारो को सोन दींदो को हीरो दींदो को मोती दींदो को गाड़ी दींदो मुजा मुस्तफा तुजो रब तो सा प्यार तो करे तू मुंह मथे कंदो वञ तुजे उम्मत के जहन्नम मां आजाद कंदो वञ मुझे महबूब जी मुंह दिसाणी जन्नत मिलत मुझे मुस्तफा जी गला गला मुझे महबूब जी मुंह दिसणीअ में रब जन्नत दींदो वींदो उन मुझे मुस्तफा जा गुण नथो गई दिल में ख्याल नथो अचे दिल में एहसास नथो थई त तू अचे अचे सजी दुनिया सा ठीक हई पर लेखो तो करी मुझे मुस्तफा सा न कर लेखो डाहो थी तकलीफ में वींदे नुकसान में वींदे मुझे मुस्तफा जो दीवानो थी चरियो थी वञ मुझे सुहणे अबू बकर सिद्दीक वांगुरु दीवानो थी वञ किया दिल पर अबू बकर सिद्दीक मुझे मदीने जे मीर मस्जिद नबवी में फरमाए मुझे आका करीम फरमायो केरा जेको मुझे बिलाल के आजाद कराइंदो बस एतरी मुझे महबूब जे चवण जी देर आ हेडो अबू बकर दिल पर निकरंदो आ दुनिया जा गड ढेर खणी निकरंदो आ उमैया बिन खलफ दे वींदो आ ओहो दिसंदो आ अबू बकर अची वयो आ सुनो अबू बकर निहारे चंदो ओ उमैया इन मुझे महबूब जे दीवाने के आजाद कर उमैया दिसी निहारे चवंदो आ अज सौदे करण जो टाइम आ चवे तो हेतरा हजार दिरहम दे त आजाद कया अबू बकर सिद्दीक देर न के चवे तो ही वठ आजाद कर निहारे हैरत में पैजी वयो हेतरा पैसा दई रहो आ दिल में ख्याल करण लगो सुने अबू बकर के चवण लगो त न सौदो कबूल ना है दिन चार मानू अची वया विच में चयो सौदो तो कयो आ सौदो कबूल करणो आ चवे तो सौदो कबूल ना है अबू बकर सिद्दीक चवे तो ज सिद्दीक भी बिलाल खा सवा न वींदो चवे तो सौदो वधा चवे तो जी वणई ती कर उन वक्त अबू बकर सिद्दीक जो हिकड़ो गुलाम आ जेको दिसण में भी सुहणो आ तालीम में भी आला है मुजा दोस्त अजीज उमैया बिन खलफ चवे तो इहो पांजो गुलाम जेको दिसण में भी सुहणो आ लिखल पढ़ियल भी आहे वडे कम वारो भी आहे इहो भी दे 10,000 भी दे त मां तोखे बिलाल दिया मुझे सुने अबू बकर सिद्दीक देर न कई चवे तो गुलाम भी वठ हे 10,000 भी वठ मुखे बिलाल दे जेडी बल बिलाल के आजाद कए बिलाल उठी न थो सके सुने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अना कुल्हड़े जो पासो दई करे जेडी बल बिलाल के खणी अगते हलियो सुनो बिलाल हली न पियो सके उमैया पोया आवाज दिनो ए अबू बकर सियाणो त डाढो होए पर अज ही केड़ो सौदो कयो थो वनी हेतरी दौलत दयो थो वनी हेडो सुनो गुलाम दयो थो वनी एकड़ो कारड़ो खयो थो वनी अबू बकर सिद्दीक निहारे जे जालिमा तोखे केड़ी खबर बिलाल दिसण जो त कारड़ो आ पर तोखे केड़ी खबर त मुझे मुस्तफा जो केतरो प्यारड़ो आ ऐ मुझा दोस्त अजीज सब कुछ मुझे मुस्तफा जे इश्क में सहाबा कुर्बान करे छडियो जानियो कुर्बान कयो बच्चा कुर्बान कया माल कुर्बान कया ओहे चरिया कोन होया बल्कि एड़ा दीवाना होया जन जेला अल्लाह कुरान में मिसाल देना फ इन आमनो बिमिस्ल मा आमनतुम बिही फकद इहतदौ ओ हिदायत वठण वारो अगर ईमान आणन चाहो था त इए ईमान आणियो जे मुझे मुस्तफा जे सहाबा ईमान
दुरूद मुझे आका दे सल्लल्लाहु सोहणे अबू बकर सिद्दीक़ जो तो बयान कयो दिलबर अली जो न कया तो हाँ किथे ठर सोहणे अली जो बयान तो कया ना मुझे दिलबर अबू बकर सिद्दीक़ भी सब कुछ कुर्बान कयो दुनिया कुर्बान कई दौलत कुर्बान कई माल कुर्बान कयो जान कुर्बान कई लेकिन मुझे सोहणे अली जी कुर्बानी बुधाई छो भला इते चरिया अली जो तो नारो ही अड़ो आ एकड़ो दफो न टे दफा हैदरी 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 जो तो दिलबर अली ताहे जिनजला मुझे मदीने जे मीर फरमायो जे मोमिन मुनाफिक के गोलणो थे तो मुझे अली जो जिक्र कर त पाणे खबर पौंदी त भाड़ियो केड़ो है जवान केड़ो वेठो मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो लगा दो मिल के सब नारा अली मौला अली मौला अली मौला अली मौला अरे पुकारूं मैं पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है करे अली अली जी चारे पासा ॾिसंदो कर चारे पासा ॾिसंदो कर मां नथो चवां मदीने जे साईं फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िज़ुहु मुमिन मदीने जे साईं फरमायो अदा अली जी मुंहिंजा आका हुजूर फरमायो मुनाफिक तो सा सोना अली कदे बि प्यार कोन कंदो तुंहिंजो नालो ॿुधी ईअं ठहंदो जे टहड़ ढगो ठहंदो आहे पर मोमिन तुंहिंजो नालो ॿुधी दिलि ठारे वेही रही बस वधी कर नथो चवां मां हदीस जो हवालो ॾिनो आहे पुकारूं मैं अली मौला तुम्हें क्यों दर्द होता है अरे नबी ने खुद पुकारा है अली मौला अली मौला अली मौला अली मौला अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नमाज़ूं घणियूं फर्ज कयूं जल्द में बुधायो चो 5 वक्त घणियूं फर्ज कयूं चो 5 वक्त लेकिन 5 वक्तन मां अल्लाह जी ज़ात बाबरकात पांजे कुरान करीम जे अंदर फरमायो हाफिज़ू अलस्सलावात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन दिल यकीन कजी ये बाग बहारा बस रुगी कुरान पे पढ़ा तो बुधो गोठ बानो तीवण वारा मुझे बेनियाज रब सुने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो त सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो पर खास करे टिपहरी नमाज जो घणो ख्याल कजो
निमाज़ उन सभिनी जी हिफ़ाज़त कजो, ख़ास करे टिपहरी निमाज़ जो ख़याल कजो। छाजे करे अज़ीज़नि मन केतिरा मुफ़स्सिरन तफ़सीर लिखिया, जन मां हिकिड़ो इहो बि आहे त जॾहिं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम टिपहरी जी निमाज़ पढ़ी छॾी हुई, हसनैन करीमैन जे बाबे अञा अली सोणे कुरान पढ़ी हुई। मुझे आका फरमायो अदा अली जी मुझा आका मां मुस्तफा जी दिल थी चवे तू हंजड़ी खोल त मां मुस्तफा आराम कया। अल्लाह अल्लाह मुझे सुने हबीब फरमायो अदा अली जी मुझा आका मां मुस्तफा जी दिल थी चवे तू पांजी हंज खोल मां मुस्तफा आराम कया। दिल पर अली पांजी हंज खोली मुझे मुस्तफा आराम कयो। मुझे हबीब जूं अखिड़ियों बंद हन, अली जूं अखिड़ियों चेहरे मुस्तफा के ॾिसी रहियूं हन, साम्हूं सिज के भी ॾिसी रहियूं हन। ओ हिकिड़ो सिज आहे सिजन जो भी सिज अज़ीज़न मल सिजुल्लांदो थो वञे, सिजुल्लांदो थो वञे। छो त अली उहो आ जंहिं कॾहिं निमाज़ कज़ा कान कई आ। छो त अली अली करण सवलो आ, अलीअ जो थियण ॾाढो ॾुखियो आ। याद रख मुझा दोस्त अली उहो आ जंहिंजी विलादत भी खुदा जो घर आ त शहादत भी खुदा जो घर आ। उन शेरे खुदा हजरत अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात मुझे करीम आका के हंज में सुमारे रहियो आ, सिज लगी रहियो आ, निमाज़ टिपहरीअ जो टाइम वञी रहियो आ। शेरे खुदा जे हंज में इमामुल अंबिया आरामिया, मगर एतिरो खुदा जो खौफ तारिया जो सुणे अलीअ जे अखिड़ियुनि मां लुड़क लड़ी पया। शेरे खुदा जे अखिड़ियुनि मां लुड़क लड़ी पया, छाजे करे अल्लाह जे खौफ का। जीअं मुझे सुने अलीअ जे अखिड़ियुनि जा लुड़क चेहरे मुस्तफा ते पया, मुझे करीम मुस्तफा पंहिंजूं अखिड़ियूं खोले फरमायो अदा अली छा मामिलो आ। सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा अर्ज कयो त आका सिज लगी रहियो आ, अली निमाज़ कान पढ़िया। मुझे मुस्तफा करीम जो जवाब बुधो दीवाना। मुझे मुस्तफा फरमायो अदा अली परेशान छो थियो आ, तू भी मां मुस्तफा जो, तू भी मां मुस्तफा जो, सिज भी मां मुस्तफा जो, चंद्र भी मां मुस्तफा जो, जमीन भी मुझी, आसमान भी मुझो, रब रहमान भी मुझो। पढ़ा कुरान, पढ़ा कुरान, अल्लाह जो कुरान ॿुधाई मता सुभाणे को यार तोखे चवे त ज़मीन त अल्लाह जी आ। ए सजण साईं जो फ़कीर कीअं चई वियो त मुस्तफा चयो त ज़मीन मुंहिंजी आ। मां निज कुरान पढ़ी तोखे ॿुधाइण लाइ तयार हां। जन्नत भी मुझे मुस्तफा जी, कुरान भी मुझे मुस्तफा जो, ज़मीन भी मुझे मुस्तफा जी, आसमान भी मुझे मुस्तफा। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया वलक़द कतबना फिज़्ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। मुझे बेनियाज़ रब फरमायो बेशक असां ज़बूर में लिखी छॾियो पंहिंजे नसीहत खां बाद में हिन ज़मीन जो वारिसो असां पंहिंजे बानड़नि खे बनाए छॾियो आहे। जेको न तो सा चिड़े अली वारिस ते चिड़े, तू चेस खुदा जा बाना रब ज़मीन जा वारिस कुरान में ॿुधाया व तिलकल जन्नतुल लती कुरान बुध व तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया। मुझे बेनियाज़ रब फरमायो पंहिंजे परहेज़गारनि खे मां अल्लाह जन्नत जो वारिस बनाए।
जन्नत जा वारिस कुरान में, जमीन जा वारिस कुरान में, अच तो के कुरान जा वारिस भी कुरान में देखा रहा। सुम्मा औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। मुझे बेनियाज रब फरमायो तो असां न किताब जा वारिस भी पंहिंजे बानड़न मां चूंडे छॾिया आहिनि। कहिड़ा वारिस आहिनि? चओ उहे वारिस आहिनि जन जो जिस्म करबला में हूंदो आहे, सिर नेज़े ते हूंदो आहे, पर पोइ बि रब जे क़ुरान जी तिलावत जारी हूंदी आहे। अजीज़ान मन मौजू कुछ मुख्तलिफ थी वयो। मुझे मदीने जे मीर फरमायो अदा अली फिक्र न कर, जमीन भी आसमान भी सिज भी चंद्र भी अली तू भी मुझो, नमाज भी अल्लाह मुखे दिनी, फिक्र न कर। इरादो चाहे चवे तो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। महबूब जे हूंदे अली कज़ा कीअं करे जंहिं अली कॾहिं कज़ा का न कई आ, अॼु कज़ा कीअं करे। मुझे मुस्तफ़ा फरमायो छा थो चाहीं? चवे तो मुझा आका अदा करण थो चाहियां। मुझे मदीने जे मीर सिज ॾे निहारे करे इशारो कयो आ। मुझे मुस्तफ़ा इशारो कयो आ। इते बिहारियां तो के साइंस टीचर तो वेठा आहिनि ॻोठ में, पुछी ॾिसजान त सिज खे 19,000 मलाइका अल्लाह जे हुकुम सां खणी हलंदा आहिनि। घणा मलाइका? जो घणा मलाइका? 19,000 मलाइका सिज खे कुल्हो ॾेई हलंदा आहिनि। मुझे करीम मुस्तफ़ा जे हिक आंगुर जे इशारे में अल्लाह एतरी ताकत रखी आहे, 19,000 हेठि छिके रहिया। मुझे मुस्तफ़ा जी आंगुर मथे छिके टे पहिरीअ ते बिहारे रही आहे। चवण दे कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूं सां, ओ मुझो दिल बरो का बी शइ आ। कहिड़ियूं भेटूं अदा कंदे मूं सां, ओ मुझो सुहिणलो का बी शइ आ। सभई सिंगार जी भी हो, मुझे आका जो सिंगार का भी शइ आ। है बण्या जे कुर्ब में कैदी, गुज़ारियूं उम्र गुलामीअ में, कयूं दिल जान जो सौदो, कयूं दिल जान जो सौदो, अञा वापार का भी शइ आ। अज़ीज़ाने मन टाइम पूरो थी वियो, 5 मिनट बाक़ी। मुझा सोना दोस्तों अजीजो, मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात आंगुर जो इशारो कयो, अल्लाह जे हुक्म सां सिज वापस आयो। मुझे सुने अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा नमाज पढ़ी। एस ताईं त ॿुधो अथव, चओ त अॻिते बि ॿुधायां न, अॼु मूड न आहे। वरी शवाल में तहांजे पाड़े में ईंदासीं, भला पोइ अॻिते पढ़ंदासीं। अॼु ॿुधायां अज़ीज़ाने मन, एस ताईं त ॿुधो अथव त मुझे महबूब इशारो ॾिनो, सिज वापस आयो, अली नमाज पढ़ी। मगर ॻाल्हि एस तो ही नाहे, आशिकन कुछ खोले खोले बयान कया। नमाज अदा करण ताईं ॻाल्हि महदूद नाहे, लेकिन ॻाल्हि अॻिते वधी रही आहे। कीअं वधी रही आहे? सिज लहण खां थी मोटियो आहे, जेॾी महिल सिज मथे बीठो आहे, हज़रत इज़राइल सिज खां पुछी रहियो आहे, ऐ सिज मूंखे रब हुकुम कयो आहे त जेॾी महिल तूं लहंदे हेतिरनि हज़ारनि माण्हुनि जो साहु कढणो आहे, अॼु तूं बेटैमो मथे बीठो आहे। ॾे ख़बर केॾी महिल थो लही,
जेडी मल तू लहंदे त पो मां अल्लाह जे हुक्म जी पूराई कंदे उन्हनि जो रूह कब्ज़ कया। त मुंहिंजा दोस्त अजीज उन्हें सिज खे ओहो सिज जवाब ॾेई रहियो हज़रत इज़राइल खे मुखां छो थो पुछी त मां केॾी महिल लहण वारो हा। सोने अलीअ खां पुछ त केॾी महिल निमाज़ पूरी थो करे त मां लही पवां। अञा सादन लफ्ज़न में चवां खुदा करे तोखे समझ अची वञे। मीकाइल अलैहिस्सलाम तो चवे सिज दे खबर मुखे मींह वसाइणो आ पर सिज लहण खां पो अज तू मथे टंगियो बीठो होई लहो हेठ त मींह वसाया केडी मल तो लही। सिज जवाब तो दे सदाई मुखां पुछंदो हई मां तोखे रसींदो हां अज मुखां न पुछ छो त मां पाण ही कोन मोटियो हां कंहिंखां पुछां कि शेरे खुदा नमाज पियो पढ़े उन खां पुछ त केडी मल नमाज तो पूरी करे त मां मोटी वञा तू वञी पंहिंजो कम कर। दुनिया खे मैसेज मिलियो ओ दुनिया वारो रुगी अली जे नमाज जो मामलो न हुयो पर मुझे रब्बे कुल करीम करे ॾेखारियो मुझे महबूब मुस्तफा जे आंगुर जे इशारे जे करे मुझे अल्लाह पंहिंजे टोटल निजाम खे बिहारे छॾियो त जेसे मुझो मुस्तफा राज़ी थे भले मुझो निजाम बंद लगो। हर हिक ज़ुबान ते मिठड़ो हर हिक ज़ुबान ते मिठड़ो इस्मो अली अलिया। हर हिक ज़ुबान ते मिठड़ो इस्मो अली अलिया। तुहिंजो बिजो वलिया मुंहिंजो बिसो वलिया। तुहिंजो बिजो वलिया मुंहिंजो बिसो वलिया। तुहिंजो बिजो वलिया मुंहिंजो बिसो वलिया। हर हिक ज़ुबान ते मिठड़ो हर हिक ज़ुबान ते मिठड़ो इस्मो अली अलिया। तुहिंजो बिजो वलिया मुंहिंजो बिसो वलिया। तुहिंजो बिजो वलिया मुंहिंजो बिसो वलिया। दोस्तन लिखियो साईं भला जे मेराज रहजी वयो तो सुनो महबूबे सुभानी तो बुधायो मेराज वारे जो बचड़ो अली सोहणे जो बचड़ो बुधायो तो सही वाह मुझा सुहना महबूबे सुभानी शहबाजे ला मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी घोट। जंजो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लहर न लोडोआ। जंजो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लहर न लोडोआ। जेके मिलियो जीलानी पीर तंहिंखे लहर न लोडोआ। जंजो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लहर न लोडोआ। मिलियो दिल पर सुणो जीलानी पीर तोखे लहर न लोडोआ। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैहि मुझा दोस्त अजीज मुझे मदीने वाले मीर जो मेराज बयान करे रहा हन गुलाम दीवाना बुधी रहा हन। सुने अब्दुल कादिर जीलानी फरमायो मुझो करीम मुस्तफा हिया अख छिंभ में लामकान ते वयो हिया अख छिंभ में लामकान ता मोटी आयो। खुशकु तबीयत जो हिकड़ो माण्हू वेठो हो कंधो हेठ करे खिलण लगो त सुने अब्दुल कादिर जीलानी चपटीअ ते चई छॾियो त हिकड़े पल में हीअं आयो हीअं वियो ॻाल्हि त केॾी जल्दी करे छॾी सोचे कोन त पल में कीअं आयो कीअं वियो। हुन कंधु हेठि करे दिल में ख़्याल कयो हेॾा पीरनि जे पीर निगाह करे चयो रुगी हितों उथ त मुंहिंजो नालो बि अब्दुल कादिर जीलानीअ जो तोखे हीअं मां हीअं न करे ॾेखारियां त
हमराह महफिल मां थियो जी महफिल मां थियो मुझा दोस्त अजीज गोठ दे वजन वारो थियो दरमियान में को पानी जो दरिया होयो या को वाह होयो या शाख कुछ भी हुई हमराह सुकून सा वेजण जे ला मुझा दोस्त अजीज लंगूटड़ी कढड़ी कपड़ा छडे करे जी पानी जे अंदर घिड़ियो पानी मां घिड़ी टुबी हणी मथे जो निकरे इसे त दुनिया ही अजीब आयो हो तो वली दाद होयो हियर वरी मासी खतीजा बणजी वयो परेशान थी वयो आयुस त वली दाद हे छा थी वयो इन पानी में छा है जो निकतो हा त वरी हो जिन सही अलग थी वया माफ कजो नालो मुखा बात मा निकरी होया नालो के जे माटियाणी जो थी वो मुद माफ कजो अदा पानी में आयुस त मर्द हुयुस टुबी हणन का निकतो हा त औरत बणजी वयो हा परेशानी में निहारे काडे वयो मुजो गोठ काडे वयो मुजो इलाइको गाल त विसरी वई हेडे होडे निहारण लगो कपड़ा ब को न होया लंगूटड़ी लगी पई हुई हाने लंगूटड़ी सा किए निकरे सजो माल सजो जिस्म हुन जो अलग लगो पयो आ मुजा दोस्त कुंडड़ी ते वेही रहो एतरे में हिकड़ो बकरार आयो इन दे निहारे करे चवे तो सुभान अल्लाह वाह मुझी जी जल अम्मा अज तो दुआ कया रब तुझी दुआ कबूल करे छड़िया निहारे चवेस तो अल्लाह जी बानी निकरिया चेती मुखे कपड़ा कोनन वहा पांजो अजरक या चादर लाहे तो दे उन औरत थी चादर बधी बाहर निकतिया वठी तो अचे घर में छा तो चवी चवे तो अम्मा जो मुखे दुआ कई त रब तोखे झंग मां गाढ़ी कुंवार दीदो अगे अमड़ी दुआऊं कंदी हूं रब तोखे सतन पुटन जो पीउ कंदो पर हियर जे अम्मा दुआ थी के त पुटे तो अम्मा थोड़ो हल्को हथ रख अबा छो अम्मा बस हिकड़ो ब खोड़ा सत केर दातींदो ऐ यार सोच जडे अमड़ियूं दुआऊं कंदी हूं सतन पुटन जो रब सत पुट दींदो हो घणी दौलत कान हुंदी पर सत ही खुश होंदा होया अज दौलत घणी ईमान वयो हलियो अम्मा बस हिकड़े पुट जी दुआ कर भला वध में वध त बहुजन अबा छो अम्मा खर्च वधी वया हन ऐ मुसलमान सोच जेको बच्चा ॾियण ते कादिर आ ओ खर्च ॾियण ते भी कादिर आ अजीजा ने मन पांजे अमड़ दे वठी आयो जी जल अम्मा तो दुआ कई हुई अज अल्लाह तो के झंग मां गाढ़ी कुंवार दींदो दिस त केडी न सुणी कुंवार रब दिनी आ मुजा दोस्त अजीज मौलाना साहब के वठी आया मां कोन होइस हितों जो को मौलाना हुंदो मौलाना साहब के वठी करे चयो वारो कर निकाह पढ़ मौलाना निकाह पढ़ियो आ छा था समझो बकरा रखे झंग मो हथ चेवे अल्लाह जे कुदरत दे निहारियो पाकिस्तान मुजा दोस्त अजीज अल्लाह ताला जे कुदरत सा जिंदाबाद हलियो रहियो आ हुनके अल्लाह बचड़ा दिना न्याणियों भी दिनियो पुटड़ा भी दिना चंगो टाइम गुजरी वयो वरी पंजे उन मुर्स सा गडजी करे हाने जवानी खत्म थी वई बकड़न सा वजे थी भई उन पानी में विहजण जेला साल चवे से जो दिल थी चवे घणो टाइम थी वयो आ नलकन ते विहजी विंजे जो शाखड़ी में टुबड़ी दई दिसो एडा जो टुबड़ी दई मथे उथे दिसे तमा सागई वली दाद कपड़ा बो मोजा पया हन हिय जो निहारी त बकरार भला काडे वयो घर काडे वया बचड़ा काडे वयो न्याणियों हमरा जो दिमाग फिरी वयो नेठ जी जो कपड़ा पाए अगते वधियो त अग्या पीरन जो पीर दिल भर दस्तगीर अची वयो मुझे सुने महबूबे सुबहानी हिय आंगुर हणी करे चयो त मुझो महबूब मेराज ते हिय वयो हिय वापस आयो कंदो हेठ करे तो चवे साईं मु गीसी कई जेका मूसा थिया शल कैसा न थे पाण फरमायोस त याद रखी छे जदे अल्लाह वारन जे महफिल में वेहदो करी जदे न आम महफिल में वेहो त गीदा संभाले वेह जो को मोबाइल न कढी वने गीदो संभाल जो को पैसन के न कढी वने पर जदे अल्लाह वारन जे महफिल में वेहो त दिल के संभाले वेह जो छो त दुनिया वारन जी निगाह तुझे जेबन ते होंदी आ मदीने वारे घोट जे आशिकन जी निगाह तुझे दिल जे मथो होंदी आ दिल के संभाले वेह जा जेडी मल दिल के संभाले वेठे आए हैं तो गुनहगार होए दुनिया दुनिया कंदो पे जेडी मल मोट दे तो अल्लाह अल्लाह जा नारा हणदो
तो अल्लामा इकबाल फरमायो अफलाक से लाई जाती है, अरे सीनों में छुपाई जाती है, इश्क व मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है। तो उन पीरन जे पीर दिल बर दस्तगीर मुंहिंजा दोस्त अजीज रहमतुल्लाह तआला अलैहि हिकड़ी निगाह सा उन जे दिल के तब्दील कयो। आयो हो तो खुश्क हुयो, नजर थी वई थोड़ो जो तकलीफ डी मां गुजरियो, थोड़ी तकलीफ मां गुजरियो, हमरा पको गुलाम थी वयो। ओहो पीरन जो पीर आ इते अख फेराए ॾिसो, अलाए केतिरा जवान वेठा हन, मुख्तलिफ बुजुर्गन जा मुरीद, लेकिन दिल सभिनी जी भी पीरन जे पीर ला हिकड़ी आहे या नाहे? अख फेराए ॾिसो यार हर पीर असां जो आ, लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। अखे फेराए ॾिसो यार पीर असां जो आ, लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ, लख मुबारक थव दस्तगीर असां जो आ। मुझा दोस्त अजीज अल्लाह जा बानड़ा, टाइम तुझो ओवर थियो। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी बगदाद में हन, मदीने जो ताजदार गुंबज़े खजरा बुआ, वो कनेक्शन कढियो पयो आ, वो कनेक्शन कढियो पयो आ। बिजली तुझी गुड्डूअ में आ, पावर जी स्टेशन तुझी गुड्डूअ में आ। तारुन मां तारूं, तारुन मां तारूं, गिरडन मां गिरडूं, तारुन मां तारूं, हलंदे हलंदे रिश्ता पूरी सिंध में ये बल्ब पिया बरन, लाइट भई बरे, रुगी तार में तार मिलाए तो बल्ब बरंदो या कोन बरंदो? तार में तार मिला तो महबूबे सुबहानी जा दीवाना अण खुट दुनिया में मौजूद हन। सिंध में भी महबूबे सुबहानी जा दीवाना हन, जन्मा हिकड़ो मुझो सजन साईं भी मौजूद थे। अल्लाह जो कामिल वली मुझो मुर्शिद सुनो सजनवा है, मुझो मुर्शिद साईं सजण आ, ओ जेको सजणन जो भी सजण आ, ओ जेको सजणन जो भी सजण आ, मुझो मुर्शिद सुनो सजण आ, है मुझो मुर्शिद साईं सजण आ, ओ जेको सजणन जो भी सजण आ, ओ जेको सजणन जो भी सजण आ। शैतान छॾिया जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, शैतान छॾिया जे भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, ओ वेठो रब सां तन खे मिलाए। खोलियो इश्क जो सुहिणे पतणवा, खोलियो इश्क जो सुहिणे पतणवा, ओ मुझो सजणन जो भी सजणवा, ओ मुझो सजणन जो भी सजणवा, मुझो मुर्शिद साईं सजणवा, मुझो मुर्शिद सुहिणो सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणवा। अल्लाह फरमायो सुबहानल्लज़ी असरा, पाक आहे उहा ज़ात जंहिं सैर करायो कंहिंखे बेअब्दिही पंहिंजे बाने के ख़ास बाने के। लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं टाइम 1.5 कलाक खां टपी वियो। दिल चवे थी थोड़ो आयत के खोलिया, मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं मेराज जी हद नाहे, पर काफरन जे अकुल जी हद। जुमलो दोहराया, बहराड़िया समझ में नहीं दो पर दोहराया। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात सूरह नज्म जे अंदर सुम्मतना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना, अर्शन जो जिक्र कयो, सिदरतुल मुंतहा जो जिक्र कयो, जन्नतुल मावा जो जिक्र कयो। इन सूरत जे अंदर मुझे रब्बे ज़ुल जलाल मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं जिक्र कयो। छाजे करे कयो? मुझे अल्लाह के खबर, अबू जहल के अर्शन जी केड़ी खबर, अबू लहब के अर्शन जी केड़ी
केड़ी खबर, उतबे शैबे के अरशन जी केड़ी खबर। मुझा मुस्तफा तू सुबह जो ऐलान कर। अबू जहल अबू लहब उतबे के खबर आ तू कदे भी बैतुल मुक़द्दस को न आयो आ, तू शाम यमन वयो आ। हो तो खां सवाल कंदा तू जवाब दींदो वींदे, हो सवाल कन तू जवाब दींदो वींदे। अबू बकर बुधंदो वींदो, अली बुधंदो वींदो, उस्मान बुधंदो वींदो, गुलाम बुधंदा वींदा, तू उन्हनि के जवाब दींदो वींदे। उहे बैतुल मुक़द्दस ताईं बि तस्लीम कोन कंदा। अबू बकर नारो हणी चवंदो हो मुझो मुस्तफा सच चई रहियो आ त ला मकान ता थी आयो आ। इए ही थियो मुझे हबीब ऐलान कयो। अबू जहल अबू लहब उतबे शैबे गॾिजी करे मुझे करीम मुस्तफा के चयो यार ॻाल्हि ॿुध, ख्वाब में वयो आ। हुजूर फरमायो न न ख्वाब में न, हिन जिस्म सां गॾु वयो हां। उन्हनि चयो जे वाकई वयो हुई, तूं असां वटि नंढड़ो थी वॾो थियो आ, असां तोखे चङी तरह पिया सुञाणो, असांजे ख़ानदान सां तुंहिंजो तालुक, तोसां असांजे ख़ानदान जो तालुक आ। शाम ॾे तूं वयो आ, यमन ॾे तूं वयो आ, असांखे ख़बर आ त यरूशलेम कॾहिं भी को न वयो आ। जेकॾहिं रात जे हिसड़े में यानी सेकंडन में थी आयो आ त पो दावा जे ला दलील दे। मुझे मुस्तफा फरमायो पुछो केड़ो ताके दलील खपे। उन्हनि चयो जे मस्जिद अक़सा वयो आ त असांखे ॿुधा मस्जिद अक़सा में दर केतिरा हन, दरियूं केतिरियूं हन, खिड़कियूं केतिरियूं हन। हेॾे फर्श ते सवाल थी रहियो आ, अर्श वारो कुर्ब करे रहियो आ। मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात अबू जहल अबू लहब उतबे शैबे दे निहारे चयो बस एतरी गाला चयो एतरी गाला। मुझे मुस्तफा नेण ही खया बैतुल मुक़द्दस मुझे मुस्तफा जे कदमन जे आडो अची वयो आ। मस्जिद अक़सा अची वया, वो सवाल कंदा वया, दर घणियूं। हबीब फरमायो हेतरियूं, दरियूं घणियूं। हुजूर फरमायो हेतरियूं। जॾहिं नंढियूं वॾियूं शयूं पुछंदा वया महबूब ॿुधाईंदो वयो, पर जन खे नसीब न हुयो उन्हनि पोइ बि चयो त जादूगर आ। हेॾा अबू बकर जो नसीब हुयो, उन चयो त मुंहिंजो मुस्तफा अल्लाह जो सच्चो नबी आ। शेर जवा ओ भलाई जहीं जे भागन में ओहो असली न भूलबो आ। भलाई जहीं जे भागन में ओहो असली न भूलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। उन्हीअ जो रूह ॿिए कंहिं सां कॾहिं भी कोन रलबो आ। दलील पुछूं, मौजज़ा पुछूं, मुझे मुस्तफा ॿुधाया मगर इनकार कयूं, इकरार न कयूं। छो जो चो रब घुरियो ई कोन। वेठा त गॾु हुया, रब न घुरिया। होॾां फारस मां सलमान खे रब घुरियो, होॾां हबश मां बिलाल खे घुरियो। परे परे खां आया मुझे मुस्तफा जा दीवाना बणजी वया। अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। तहां के 1.5 पौणा 2 कलाक वेहण ते ऐं मोहब्बत सां वेहण ते मुबारक हुजन, पर पछाड़ी हिन ॾिठारियो त हिन घट न कई, फिरी अचे अखियुनि में हणी बीही रहियो। जे न ॾाइण अचे बीही रहंदो आहे त माना अखियूं बंदि करे ॻाल्हाए त सुभाणे माण्हू ॾिसनि मौलवीअ जूं अखियूं कोन थियूं खुलनि। हुनखे कहिड़ी ख़बर त हेॾी ॾाइण अॻियां बीठी आहे, किथां वीचारो मौलवी अखियूं खोले थो। सो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि दोस्तनि मूवीअ वारनि खे बि सम्झनि, इन लाइ बि दुआ कयो। बाक़ी हिन इको वारे लाइ वरी बि दुआ आहे, ख़ुदा इन जे रिज़्क़ में बरकतूं ॾे। अल्लाह से इनखे 5 वक़्त निमाज़ जो पाबंद बनाए, आमीन चयो। अल्लाह ताला असांजे दोस्त आतिफ़ ऐं काज़िम अलीअ जो ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। उन्हनि जे बाबा ऐं ॾाॾा जी अल्लाह ताला बख़्शिश फरमाए। तव्हांजो अचणु वेहण ॿुधणु क़बूल फरमाए, मूं गुनहगार जो ॿुधणु क़बूल फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमाइन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। मुझा सोहना करीम रब, दिलन जा हाल ॼाणदड़ रब, दुआउन जा कबूल कंदड़ रब, असां सभिनी गुनहगारन जो दुआऊं कबूल फरमा। मर्दो ख़वातीन जे दिलन जो नेक उम्मीदूं पूरियूं फरमा। या अल्लाह ए कुरान करीम जा 33 ख़त्मा, यासीन शरीफ जो सवाब, खैर खैरात जो सवाब, इन पूरी महफिल जो सवाब मुझा मालिक बिठड़ा तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश कयोसीं, कबूल फरमा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वसीले सां मदीने वारे घोट जे सजी उम्मत जे बख्शिश ला मुझा अल्लाह सही ही दुआऊं है ख़त्मा कबूल फरमा। खुसूसन मुझा करीम रब मरहूम मगफूर उस्ताद मोहम्मद बुढ़ल ऐं मंजूर अली तीवणो ऐं उन्हनि जे जमीर अजीज़ो अकारब जे हक़ में असांजो दुआऊं कबूल फरमा। मरहूमैन जी बख्शिश फरमा, उन्हनि जे पोयर जो खैर कबूल फरमा, उन्हनि जे माल रिज़्क़ बचड़न ईमान में बरकतूं अता फरमा। असां सभिनी खे दरे मुस्तफ़ा जी हाज़िरी नसीब फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना